सिंध धरती हमेशा होशू दूल्ह दरिया ख़ान ऐं चनेसर जहिड़नि अॿनि पुटनि खे जनमु ॾिनो आहे। जन हमेशा सिंध जी बका लाइ पाण पतोड़ियो, जन सिंध खे जीजल माउ जो दर्जो ॾिनो। हेॾां इहा रवायत सदियुनि खां बरक़रार आहे त होॾां सिंध सकाफ़त खे ज़िंदा रखण लाइ सदियुनि खां सिंधी बेदार आहिनि। सिंध जी सूंह यकतारे चपड़ीअ जो फ़नकार उस्ताद जुराब फ़क़ीर, जंहिं पंहिंजी ज़िंदगी जा 88 साल राग जी दुनिया में गुज़ारिया। हिन फ़क़ीर जो जनमु 31 फरवरी 1944 धारे पंहिंजे ई ॻोठ में थियो। पोड़प जे करे संदसि ॻोठ जो नालो यादि नाहे रहियो। जुराब फ़क़ीर त ॼण ॼमंदे ई जाम हुयो। फ़क़ीर साईं 9 सालनि जी उमिरि में राग जी दुनिया में पहिरियों पेर पातो। ॿियो पेर अञा पोइते हो त फ़क़ीर साईं 88 सालनि ते अची पहुतो आहे। फ़क़ीर साईं उन्हनि 88 सालनि जे अरसे में पूरा 3 कलाम चया। जुराब फ़क़ीर हिन वक़्तु खंघि खुरक ऐं ज़ुकाम जी कशमकश में पाण पतोड़े रहियो आहे। नज़ले ऐं ज़ुकाम में लोड़ींदे फ़क़ीर खे 29 मिंट गुज़री चुका आहिनि। इन दौरान न त हुकूमत ऐं न कंहिं साञावंदनि खेसि का सार लॻी आहे। फ़क़ीर जो फ़र्माबरदार पुटु ॾोको फ़क़ीर, जंहिंखे जुराब फ़क़ीर आला तालीम जे 3 दर्जनि सां गॾु पंहिंजे ई किर्त यकतारे चपड़ीअ सां पिणु नवाज़ियो आहे। ॾींहुं हुजे या राति, धुप हुजे या बरसाति, ॾोको फ़क़ीर पंहिंजे वालिद जी ख़िदमत में का कसर नाहे छॾींदो। अबे साईं को साईं नज़ला थी पिया वल पिछे वल अबे साईं को ज़ुकाम भी थी पिया पिछे। एक मिनट साईं अबे साईं अब्बा साईं आखिरी पसां पिछे वल अबे साईं को घिन गयो से उशर ज़कात आले भी कुछ न कीता साईं। असां को हिकड़ी साईं ओ जका नहीं होंदी साईं या अपनी ये जेके कम करेंदे ॿे दे रोड बोड लेटरिन ठा ॾींदे उन्होंने असां को ॾू को चांह दे ॾिते। अबे को कावे दे पिलावन से अबे दे भी वॾे मुरीद हन। अबे को पीछे कंहिं न ॾिता कुछ भी। अब्बा मेरा पड़ा भी मर्जी की अब्बा तू ऐसी असां को रवड़ा पोता कंहिं शाइर छा ख़ूब चयो हो, जॾहिं ॼट तोते हुक्मरान थींदा, पोइ छो न नसलुनि जा नुक़सान थींदा। इहा का नई ॻाल्हि न आहे जो असांजी हुकूमत फ़न ऐं फ़नकारनि जी मदद नाहे कंदी। किरोड़नि जी बजट जेका हुकूमत तरफ़ां आवाम जी फलाह लाइ हुअण बावजूद बि नाज़िम साहब रवायती सियासत खे बरक़रार रखंदे 50 रुपयनि जो चेक जुराब फ़क़ीर खे हथ में पकड़ाए नालो वॾो देह वीरान वारी मिसाल ताज़ी कराए छॾी। जॾहिं नाज़िम साहब खे एम्बुलेंस लाइ चयो वियो त साईं जन ॻाल्हि खे वेढ़े सेढ़े पंहिंजी जान छॾाए विया। असल में ॻाल्हि इहा आहे त जुराब फ़क़ीर असांजे तक जो नामियार फ़नकार आहे। बाबा साईं जे दौर खां वठी ई असांजा वोटर बि आहिनि। उहा ॿी ॻाल्हि आहे त जुराब फ़क़ीर जे ॻोठ में असांजा वोटर तमामु घटि आहिनि। बाक़ी साईं ॻाल्हि आहे जुराब फ़क़ीर जे इलाज जो, उन लाइ मां मथे लेटर लिखी चुको आहियां। जल्द मोट मिलण जो इम्कान बि आहे। तव्हांखे पाण खे ख़बर आहे त असां वटि बजट बिल्कुलु महदूद हूंदो आहे, तंहिं बावजूद बि असां उनखे इलाज लाइ चेक ॾिनो आहे। बाक़ी साईं गाॾी कहिड़ी बि हुजे उहा तेल ते हलंदी आहे। एम्बुलेंस जे तेल जे ॾियण जो असांजे वस में न आहे। जुराब फ़क़ीर पंहिंजी जवानीअ में जोशीलो फ़नकार हुयो। हू हमेशह रुमाल जी ॿोकी, ॻाढ़ी टोपी, थुल्हे फ्रेम ऐं थुल्हे शीशनि वारी ऐनक पाए महफ़िल में वेहंदड़ शौक़ीननि खे झूमाए छॾींदो हुयो। जवानी में ॻायल फ़क़ीर जे हिन रिकॉर्ड में खॿे हथ ते 9 सालनि जो ॿारड़ो जेको अव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो को आम ॿार न आहे। फ़क़ीर जो पगदार पुटु ॾोको फ़क़ीर आहे, जेको फ़क़ीर सां हमेशह गॾु हूंदो आहे, कॾहिं तबले ते त कॾहिं बाजे ते।
पंहिंजे पगदार फर्ज़ंद अर्जमंद जी फ़नी तालीम ऐं तरबियत बज़ात ख़ुदि पंहिंजे महखाने ते ई कई वई आहे। किथे बेला ॿोड़ी किथे कंधी सुकाई कां दरियाह तोते दाह ॾींदुसि ॾींहुं क़याम जे। गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे कंहिंखां वोट नाहे वठिणो हूंदो। शायदि इहो ई सबबु आहे हिन ई ज़िले जो डिप्टी कमिश्नर साहब जोराब फ़कीर जी कंहिं भी क़िस्म जी का भी मदद करण लाइ तैयार न आहे। ऐसी नहीं है कि हम दे दें, तो इसी हवाले से मैं पहले भी कह चुका हूँ। हेलो, एक मिनट होल्ड। हेलो जी सर, जी जी सर आप भेज दें, 2 लड़के हैं ना? जी जी हो गया, मैंने लेटर बनवा दिया जी, भेज दें इंशाल्लाह हो जाएगा। नहीं वो उधर ही ज्वाइनिंग कर लेंगे, बस यहाँ से लेटर भेज दें। ठीक सर, थैंक यू। सरजिस तसूर सामाई त सुख वया, इहे ॿई पूर मूं निमाणी नसीब थिया। सवाल सिर्फ़ जोराब फ़कीर जे लिमन जो नाहे, न ई संदसि नौजवान पुट ॾोके फ़कीर जे मुस्तक़बिल जो आहे। सवाल आहे उन्हनि अदीबनि, दानिशवरनि ऐं उन्हनि सिंधियुनि जो जिन पूरी हयाती सिंधी सकाफ़त खे अर्पी, बदिले में सकाफ़त जे वारसनि अख़बार में अफ़सोस जो इज़हार करण ई बेबहा एहसान सम्झियो। ईअं न थिए जो ईंदड़ वक़्त में सिंधी सकाफ़त फ़क़ति पुराणनि किताबनि जे ॻरियल पननि में ॻोल्ही वञे। अंदर जनीयत अल्लाह डूंगर से जारी दियूं अल्लाह Allah